जाती में तहरीक इंसाफ वेलफेयर विंग ज़िले सुजावल के अहदेदारनि जी हलफ़ बरदारी तकरीब थी गुज़री, जंहिंमें सदर शोएब एलियास, नायब सदर परेड कुमार, जनरल सेक्रेटरी अब्बास अली शाह, डिप्टी जनरल सेक्रेटरी अमीर हैदर शाह ऐं ॿिया चूंडिजी विया। जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ वेलफेयर विंग जो मरकज़ी अॻवान हाजी मुज़फ़र हुसैन शुजरा, अब्दुल जब्बार मेमन, हुसैन खान पठान, एडवोकेट ज़ीशान अली ख्वाजा ऐं फ़रहत अफ़ज़ा परियार ऐं ॿिया अॻवान मौजूदु हुआ। तक़रीब में तहरीक इंसाफ वेलफेयर विंग जे मरकज़ी अॻवान चयो त तइलीमी इदारा ऐं सिहत ॿियनि खातनि जी तबाही ऐं बर्बादी जे किनारे ते आहे। तहरीक इंसाफ जे मरकज़ी अॻवान हाजी मुज़फ़र हुसैन शुजरा चयो तेसीं ताईं मोहतरम बेनज़ीर भुट्टो ज़िंदा हुई तेसीं ताईं पीपल्स पार्टी ज़िंदा हुई। हाणे पीपल्स पार्टी में कंहिं बि ग़रीब सां इंसाफ़ नथो थिए। उन दौरान उन वधीक चयो त वापडा खाते जो निज़ाम धरम भरम आहे। वापडा वारनि खे हिदायत थो कयां त पंहिंजो कमु ईमानदारी सां कनि, न त संदनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वेंदी। जाती खां चूअर रोड अवाम जी घुर्ज आहे ऐं सूबाई हुकूमत मां बोर्ड खां वठी एसी ताईं रोड तइमीर नाहे कराए सघी। आउं यकीन थो ॾियारियां त वफ़ाक़ हुकूमत खां रोड तइमीर करण लाइ कोशिशूं वठंदसि। अञा वधीक चयो त मूंखे ख़ुशी थी आहे त तहरीक इंसाफ में अवाम भरपूर शमूलियत करे पई। ज़िले सुजावल जे चूंडियल अहदेदारनि खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं संदनि हलफ़ बरदारी जी तक़रीब जाती शहर में थी गुज़री आहे। उन दौरान ज़ीशान अली ख्वाजा चयो त इंडिया जे जेल में पाकिस्तान जे माहिगरनि सां ज़ुल्म आहे। असां कोशिश करे रहिया आहियूं त इंडिया जे जेल मां पाकिस्तानी माहिगरनि खे जल्द खां जल्द आज़ादी ॾियारियूं। ऐं हिन वधीक चयो त सिविल अस्पताल में पेनाडोल गोरी बि नथी मिले, स्कूलनि में मास्तर कोन्हे, तइलीमी तबाही जे किनारे ते